कुनरी में रेलवे फाटक लग पंप ते बीठल ट्रेन बसन के बाहि लगी वई। पंप ते बीठल एक बस के लगल बाहि बिन बसन के लपेट में आंदो। बाहि लगण सबब टई बसूं सड़ी रख थी वयूं। फायर ब्रिगेड अमले वाक़े वारे हंध पहुंची बाहि ते ज़ाब्तो आंदो। अवां की खबर ॾियूं पिया। कुनरी में रेलवे फाटक लग पंप ते बीठल ट्रेन बसन के बाहि लगी वई आहे। पंप ते बीठल एक बस के लगल बाहि बिन बसन के लपेट में आंदो। बाहि लगण सबब टई बसूं सड़ी रख थी वयूं। फायर ब्रिगेड अमले वाक़े वारे हंध पहुंची बाहि ते ज़ाब्तो आंदो। कुनरी में रेलवे फाटक लग पंप ते बीठल ट्रेन बसन के बाहि लगी वई। पंप ते बीठल एक बस के लगल बाहि बिन बसन के लपेट में आंदो। बाहि लगण सबब टई बसूं सड़ी रख थी वयूं। फायर ब्रिगेड अमले वाक़े वारे हंध पहुंची बाहि ते ज़ाब्तो आंदो। कुनरी में रेलवे फाटक लग पंप ते बीठल ट्रेन बसन के बाहि लगी वई। तफसील मालकनासी सिंध टीवी न्यूज़ से रिपोर्टर अनवर मेमन खान। जी अनवर आगा कजो। पेश आया 3% रोज तो बाहि लगी वई है। करोड़ों रुपए की जो बसूं अलग खड़ी रखती है। तव्हां ॿुधाईंदो न कुनरी जे रेलवे फाटक नदीम बाजा पंप ते बीठल बस में उस तो बाहि भरती थी ऐं बाहि लॻण ॿ पासे में बीठल ॿिनि बसुनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। करोड़ों रुपए जी टई बसूं जेके आहिनि सॼी रखती वियूं ऐं बाहि वक़्तु जेको पंप जो अमलो वञी चवणु आहे त बाहि लॻण खां आसपास बीठल गाॾियूं हटाए वरितियूं पर इन बसुनि जो अमलो हिते हो न त चालीह करे जो बचाइजे ऐं पहिरियां नान एसी में बाहि भरगी जेका ॾिसने चीनी बसुनि खे पंहिंजे लपेटे में आणे छॾियो। ॿिए पासे फायर ब्रिगेड आसपास के रहवासियों पारा बाद भी काम राब्तो आंदो पर जब करोड़ रुपए ते गाड़ियों खड़ी रखी हुई। जी मेहरबानी वाची अनवर आगा करण लाए।